जाफराबाद पुलिस जूं कार्रवायूं 13 इश्तिहारी जवाबदारनि समेत 146 ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 10 पिस्तौल ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 3 मोटरसाइकिलूं, 2 मोबाइल फ़ोन्स ऐं 16 किलो मनशियात बि हथ करण जी दावा कई वई आहे। जाफराबाद पुलिस जूं कार्रवायूं 13 इश्तिहारी जवाबदारनि समेत 146 ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 10 पिस्तौल ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 3 मोटरसाइकिलूं ऐं 2 मोबाइल फ़ोन्स ऐं 16 किलो मनशियात बि हथ करण जी दावा कई वई आहे। जाफराबाद पुलिस जूं कार्रवायूं 13 इश्तिहारी जवाबदारनि समेत 146 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 10 पिस्टल ऐं बारूदी मवाद हथ आयो आहे। जवाबदारनि वटां 3 मोटरसाइकिल, 2 मोबाइल फ़ोन्स ऐं 16 किलो मनशियात पिया करण जी दावा कई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे इनायतुल्लाह। जी इनायतुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जाफराबाद पुलिस जी अहम कार्रवाई थी आहे। SSP जाफराबाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कयो आहे त 146 जेको जुराइम पेशा मुल्ज़िमान गिरफ़्तार कया विया आहिनि। उन्हनि खां मुख़्तलिफ़ 3 मोबाइल, 3 मोटरसाइकिलूं, 22 राउंड ऐं 10 पिस्टल बरामद कया विया आहिनि, जॾहिं त मंशियात भी वॾी तादाद में उन्हनि को बरामद कयो वियो आहे। क़तल ऐं सियाकारी जे ॾोहनि में 2 मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी इनायत अपडेट करण जे लाइ।